अल्लाह ताला हजरत अली शेरे खुदा, हजरत अली इल्म जो दर अली, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सौट अली, हसनैन जो बाबो अली। हिकड़े साहबी सवाल कयो ओ मुझा सुना ली, मुखे बुधायो अवां जो प्यार अल्लाह जे घर सा है, अवां जो प्यार मस्जिद सा है। मुखे बुधायो जरे तवां जन्नत में दाखिल थींदो, अवां के वधीक मजो जन्नत में ईंदो या अल्लाह जे घर में वधीक मजो ईंदो। हजरत अली साईं जे अखियुनि में पानी अची वियो आ, रोई करे फरमायो ओ सवाल करण वारा, मां अली सोने के मस्जिद में मजो ईंदो। जन्नत जे लाए वली तड़पे, मौलवी तड़पे, अंबिया तड़पे न। जन्नत में हमेशा जी जवानी अल्लाह जो दीदार भी आहे। हजरत शेरे खुदा फरमायो सवाल करण वारा जरे मां जन्नत में दाखिल थींदम, मां अली साईं जो नफ्स खुश थींदो, जरे मस्जिद में ईंदुम मुझे मोहम्मद जो रब खुश थींदो। इन जे करे मस्जिद में मुखे मजो ईंदो आ, वो मुझो अल्लाह राजी थींदो आ। दुनिया वारो मस्जिद सां प्यार कयो, अल्लाह जे घर सां मोहब्बत कयो, कुरान सां प्यार कयो। मां हिकड़ी ॻाल्हि तव्हांखे नुक्ते जी ॿुधायां, जेके भी दुनिया में वली गुज़रिया, जेके भी दुनिया में बुजुर्ग गुज़रिया, उन्हनि जे क़ब्रनि ॾे नज़र कंदो मस्जिद सां गॾु करी। जेके भी बुजुर्ग अल्लाह जा वली है, तव्हां वही करे ॾिसंदो त मस्जिदुनि जे पासे में उनजी क़ब्र आहे। मालूम थियो अल्लाह जे बुजुर्गनि ऐं वलीहनि जो प्यार मस्जिद सां आहे। 14 खां बाद मस्जिद सां प्यार कंदासीं, इन मस्जिदुनि खे आबाद कंदासीं इंशाअल्लाह।